अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिही व अस्हाबिही अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शानि हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व आलि सय्यदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। सुने भिटा जे घोट शाह अब्दुल लतीफ भिटाई तो फरमाए। हज़रत साहब फरमाए तो जोड़े जोड़ जहान जूं जडही जोड़ाई। ऐ जोड़े जोड़ जहान जूं जडही जोड़ाई। खास खावंद खल्के मोहम्मद मुकाई। कलमो तेह करीम ते चिट्टो चयाई। अन मौला कैव अंत महबूबी ई उताई। अरे निखी निनाही बई सारा हूँ सैयद खे। निहायती मुअज़्ज़िज़ व मुकर्रम सामीईन स्टेज ते वेठल उलमाए किराम हुफ़ाज़ इज़ाम खुसूसन मेहमान ज़ी वकार अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अव्हां खे बखूबी खबर रहे अजो की बाबरकत महफिल
मीलादे मुस्तफ़ा जी महफ़िल अवां जे पंहिंजे ॻोठ वारी शहर कॉलोनी वारी जामिया मस्जिद जे अंदर मुनक़द थी चुकी आहे। मेज़बान महफ़िल आशिक़े रसूल महबूब मदीने वारे साईं जो दीवानो मुमताज़ुल मोहतरम इज़्ज़त मआब मोहतरम जनाब किबला साईं फ़कीर इनायतुल्लाह हुसैनी दामत बरकातुहु आलिया जन जे तसस्सुल सां अॼोकी हीअ तक़रीबे इश्क़े रसूल मुनक़द थी आहे ऐं अव्हां मोहब्बत वारनि जो दीदार मूंखे नसीब थियो आहे। अल्लाह तबारक व तआला जा लखे किरोड़े एहसान आहिनि जो रब करीम अव्हां खे असां खे पंहिंजो दर नसीब फरमायो आहे। ख़ुसूसन ही माहे मुक़द्दस जो महीनो रबिउ सानी जो महीनो आहे ऐं हिन महीने जी ख़ासियत इहा आहे जो हिन महीने जी यारहीं शरीफ ख़ुसूसन निस्बत वॾी यारीह सां रखंदी आहे जो इन महीने में हज़रत पीराने पीर गोसे समदानी शहबाज़े लामकानी मुहिउद्दीन मीर हज़रत सैयदना व मुर्शिदना शेख अब्दुल कादिर जीलानी नव्वर अल्लाहु मरक़दहू जो उर्स मुबारक भी थींदो आहे। अव्हां खे असां खे इहो नसीब शरफ़ हासिल थियो आहे जो सुहिणे दस्तगीर जे दर जा असां सभु तव्हां असां फ़कीर आहियूं नौकर आहियूं। अब अव्हां आलमन खां ॿुधो त महबूब जो मीलाद जे लाइ को वक़्त मुक़र्रर नाहे। हाणे रबिउल अव्वल जो महीनो असां खे चवंदा आहिनि त साईं हिकिड़े महीने में महबूब जो मीलाद छो था कनि? छा महबूब जो मीलाद सिर्फ़ रबिउल अव्वल में करणो आहे? जेकर ॿिए महीने में टे में चौथे में जेकर मल्हाईंदा त छा थी पवंदो? हथ जो ठाहियूं वेठा आहिनि। पर हाणे मां अॼु तव्हां खां पुछा थो कयां, फ़ैसिलो तव्हां जे हथ में आहे। अॼु काई तारीख़ आहे? 12 जी रात आहे। 12 जी रात थी वई आहे, महीनो पूरो करे छॾियो आहे। 12 जी रात बि आमिना जे लाल जो मीलाद थिए थो। हाणे तूं ॿुधा असां ॿियनि महीननि में मीलाद मल्हाईंदा आहियूं या छॾे ॾिनो आहे? सुभान अल्लाह। अब वक़्त मुक़र्रर करण हीअ अल्लाह जे प्यारनि जी सुन्नत आहे। सोने दस्तगीर जी यारी शरीफ उन मुक़र्रर फरमाई। पाण 11 महीना तबलीग कंदा हुआ। पहिरें वक़्त जे अंदर हर रात तबलीग हूंदी ही। पोइ खादिमीन अर्द कयो किबला साईं को काथां तो अचे, को काॾा तो सफ़र करे अचे, सुना ख़बर ना है त तव्हां इते आयो अलाए न आयो, जा जेकर न बि आयो त कॾहिं मोटी ईंदव। सुना का तारीख़ मुक़र्रर हुजे जंहिंते महबूब मदीने वारे साईं जो मीलाद कयो वञे। सुने दस्तगीर फरमायो इंशा अल्लाह ताला पीराने पीर सुने दस्तगीर फरमायो केड़ी जाए ते भी हुजा इंशा अल्लाह हर महीने जी 10 जो डी 11 जी रात अव्हां जो मुर्शिद दस्तगीर बगदाद में महबूब जो मीलाद मल्हाईंदो। सुभान अल्लाह। थबथे करे जाओ सुभान अल्लाह। नाराए पीर दम दस्तगीर। सुभान अल्लाह। हाणे सोने दस्तगीर जी वड्डी में वड्डी इहा करामत आहे
पाण जॾहिं बि बयान कंदा हुया त 70,000 जो मजमो साम्हूं हूंदो हुयो। सुभान अल्लाह। पीराने पीर सोने दस्तगीर जी इहा करामत हुई। 70,000 जो मजमो साम्हूं हूंदो हुयो ऐं करामत इहा ज़ाहिर थींदी हुई जेको पहिरें खे आवाज़ नसीब थींदो हुयो आख़िरीअ खे बि उहो ई मिलंदो हुयो। न लाउड हुयो, न का माइक हुई, न के अहिड़ो बंदोबस्त थियल हुयो। सोने दस्तगीर जी इहा करामत हुई। 70,000 जो मजमो वेठो हूंदो हुयो जेको पहिरियों आवाज़ सोने दस्तगीर जो ॿुधंदो हुयो आख़िर वारो बि उहो ई आवाज़ ॿुधंदो हुयो। सुभान अल्लाह। पोइ न सोने दस्तगीर जी यारी कजे या न कजे, चओ सुभान अल्लाह। ओ हीअ यारी हा पीरन जे पीर जी, ओ हीअ यारी हा पीरन जे पीर जी। अज आमद आ सोने दस्तगीर जी, अज आमद आ सोने दस्तगीर जी, अज आमद आ सोने दस्तगीर जी। तू भी चवरा हथ मथे खणी करे च हिया यारी हा पीरन जे पीर जी, हिया यारी हा पीरन जे पीर जी। अज आमद आ सोने दस्तगीर जी, आज आमद आ सोने दस्तगीर जी। हथ मथे खणी च सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अंगों से आजम जो खुलल आ खजानो, गो से आजम जो खुलल आ खजानो। फैज़ पियो वठंदो सारो ज़मानो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। एक दफा चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। आंगों से आजम जो खुलल आ खजानो, गो से आजम जो खुलल आ खजानो। फैज़ पियो वठंदो सारो ज़मानो, फैज़ पियो वठंदो सारो ज़मानो। हकान खुटंदे, हकान खुटंदे, हथ मथे कान खुटंदे, हकान खुटंदे खैरात खीर जी। अज आमद आ सोने दस्तगीर जी, हाँ अज आमद आ सोने दस्तगीर जी। ओही यारी हा पीरन जे पीर जी, हिया यारी हा पीरन जे पीर जी। अज आमद आ सोने दस्तगीर जी, हाँ अज आमद आ सोने दस्तगीर जी। चौ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दिल ठरी आ, दिल ठरी न वा। सुभान अल्लाह। जेके दस्तगीर जा मुरीद उहे त हथ मथे खणनि ॾिसा कहिड़ा आहिनि। सुभान अल्लाह। सभु सुणे दस्तगीर जा मुरीद वेठा आहियो। बाबा असांखे फैज़ पंहिंजे पीरनि खां मिलियो ज़रूरु आहे, पर असांजो रस्तो खणी हलंदे त असां बि दस्तगीर जा नौकर निकिरी पवंदासीं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मता केरु ईअं चवे जमाते गफ़ारिया खे, जमाते हुसैनिया खे त ही दस्तगीर खे कोन मञंदा आहिनि। सोना असां दस्तगीर खे मञंदा आहियूं। सिंध जे अंदर मुझे पीर मिठे जॾहिं आमद कई या पंजाब खां आयो हुयो त यारी शरीफ शुरू कयाई। पाण हज़रत क़यूम ज़मा रोशन ज़मीर पीरे तरीक़त साहिबे मार्फत क़यूम ज़मा गोसे ज़मा महबूबे सुबहानी हजरत किबला पीर सैयद गुलाम हुसैन शाह कब्बर वारे साईं असांजे मुर्शिद अलल ऐलान फरमायो त जेके चवन था त दस्तगीर खे हुसैनी गफ़ारी नथा मञनि त तहां रहमतपुर यारी यारी रात ते अचो त ॾिसो असां गफ़ारी हुसैनी उते छा कंदा आहियूं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अब असां दस्तगीर जे दर्जा नौकर आहियूं।
पर अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कलाम मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमायो आहे। बेस ॿुधाई छॾियोसि ऐं इशारो बि खोले छॾियोसि। सुभान अल्लाह, वॾी महिरबानी। सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कलाम मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह व कूनू मअस्सादिकीन। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कलाम मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमायो, ए ईमान वारो डिजो मु अल्लाह खा। हे मुझा करीम रब छा डिजबो त उन खा है जेकी हैबत वारी शे हुंदी आहे, जेकी डिजारींदी आहे। ए मुझा रब करीम जेकर तोखा डिजाऊं त पोइ कुरान में तू इरशाद फरमायो आ, ला तक़नतू मिर रहमतिल्लाह। ए मुझा करीम रब तू जो कुरान आहे तू पंहिंजे कलाम मजीद में इहो इरशाद फरमायो आहे त मुंहिंजी रहमत खाना उमेद न थियो। ए मुंहिंजा करीम रब हेॾा चवी थो डिजो मूं खां, हेॾा चवी थो त मुंहिंजी रहमत खाना उमेद थियो। ही कहिड़ो कानून आ? मुफस्सिर किराम लिखनि था, आलिम सगोरा लिखनि था, कुरान लिखण वारा लिखनि था, तफसीर करण वारा लिखनि था त रब करीम पंहिंजे कलाम मजीद में इहो इरशाद फरमायो त डिजो मुखा त मता मां रब तव्हां खां नाराज न थी पवां। सुभान अल्लाह। छा न थी पवां? नाराज न थी पवां। बाक़ी मां त रब अव्हां सां मोहब्बत करण वारो आहियां। रब करीम पंहिंजे कलाम मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमायो, व इज़ा सअलक इबादी अन्नी फ़इन्नी करीब। ए महबूबा जॾहिं तोखां मुंहिंजा बाना सवाल कनि, कहिड़ो सवाल कनि? ही सवाल कनि तोखां त रब काथे या चजां त रब तव्हां सां गॾु आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हज़रत बहलूल फ़कीर, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। गाल ॾाढी प्यारी अथव। सुभान अल्लाह। असांजी तकरीर हूंदी आहे, अल्लाह वारनि जो हिकु न हिकु नुक्तो हूंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बहलूल फ़कीर, बहलूल दाना। सुभान अल्लाह। हिकु ॾींहुं मिस्र जी बाज़ार में रोए पियो, बगदाद जो आहे, सैर सफ़र करण वारो आहे। सुभान अल्लाह। बहलूल फ़कीर मिस्र जी बाज़ार में रोए पियो। माण्हू ने ॾिठो त भेण दुकान हाणे खोलिया, हिन बहलूल रड़ियूं करण शुरू कयूं। हुन छा ॻाल्हि आहे? ए बहलूल छा थियो आहे? हज़रत बहलूल फ़कीर उन्हनि खे फरमायो त मां अॼु चाहियां थो त मखलूक जो ठाह मालिक सां कराए छॾियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मखलूक जो ठाह मालिक सां कराए छॾियां। अब इहो त वॾो कमाल वारी ॻाल्हि आहे न। हिकु रब जो बानो आहे, बहलूल वाह, बानो थी एॾी हुज्जत रब में। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बहलूल जो शान ही निरालो अथव। हारून रशीद जी घरवारी ज़ुबैदा खे जंहिं मिट्टीअ जे बुक सां जन्नत ॾिनी हुई। सुभान अल्लाह। अॼु बि उन बीबी ज़ुबैदा जो मक़बरो बगदाद में आहे। जंहिंखे रब करीम नसीब करे सुणे दस्तगीरी जो रोज़ो त उते बि वञिजो। सुभान अल्लाह। बगदाद में उहो बि आहे। हारून रशीद बादशाह हुयो पर अल्लाह वारो बि हुयो। मां इन तरफ़ नथो वञा। मखलूक जो ठाह मालिक सां कराए छॾियां। हज़रत बहलूल फ़कीर रोईंदो रोईंदो आख़िर माण्हुनि चयसि त पोइ हाणे नतीजो छा निकितो आहे बहलूल? हज़रत बहलूल फ़कीर उन्हनि खे चयो त हू राज़ी थी वियो आहे, ही राज़ी नथा थियनि। एंड हूंदो आहे हर शइ जो, नतीजो हूंदो आहे
त सही तूं मुझो न्यापो ॾिजांसि पाण ई पोइ जेकी वरंदी मिले। पोइ बहलूल चयो त मां तव्हांखे उहा वरंदी ॾियां थो त हू राज़ी थी पियो वा, तव्हां राज़ी अञा कोन थिया हो। अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह जे प्यारनि जो मक़ाम आहे इहो। सुभान अल्लाह। अल्लाह जे वलियनि जो इहो मक़ाम आहे त हज़रत बहलूल फ़क़ीर उन्हनि खे छा फरमायो त हू राज़ी आहे, ही राज़ी न आहिनि। ईअं चई हलियो वियो। कुझु महीननि खां बाद वरी जॾहिं ॾिठऊंसि त मिस्र जे क़ब्रिस्तान में तो बहलूल रोई। हिकिड़े माण्हूअ ॾिठो, ॿिए टे चौथे हुजूम गॾु थी विया। केरु आहे? चयो बहलूल थो रोए। सुभान अल्लाह। हज़रत बहलूल रोए पियो। माण्हू गॾु थी करे अर्ज़ कयो त क़िबला हेतिरनि महीननि खां पोइ मिलियो आहे, पर साॻी सूरत साॻो आवाज़, छा ॻाल्हि आहे, छो थो रोई? हज़रत बहलूल फ़क़ीर उन्हनि खे चाहियो, ॿुधायो त अॼु मां चाहियां थो त हिननि जो ठाह हुन सां कराए छॾियां। सुभान अल्लाह। हिननि जो ठाह सुभान अल्लाह हुन सां कराए छॾियां। माण्हू हैरान थी विया। कल्ह बाज़ार में हुयो, अॼु क़ब्रिस्तान में आ। छा ॻाल्हि आहे? कहिड़ी ॻाल्हि जे करे बहलूल फ़क़ीर एॾी ॻाल्हि ॿुधाई आहे? चई नतीजो। अल्लाह। हज़रत बहलूल फ़क़ीर हुननि खे नतीजो ॿुधायो त अॼु ही राज़ी थी पिया आहिनि, हू राज़ी नथो थिए। यार मरण खां बाद में असांजो त वसी न हलंदो। ओ बाझ भरिया रब मानन ते, ओ बाझ भरिया रब मानन ते, ओ बाझ भरिया रब मानन ते, तुझी का बड़की ठही सगंदी ओ करीम असां जी हिया चमड़ी, ओ करीम असां जी हिया चमड़ी, हिक चिण गबी कान सही सगंदी, ओ बाझ भरिया रब बानन थे। हाजी गुलाम नबी महेसर सुभान अल्लाह रब के त अर्ज कई, पर अगते शेर लिखियो त शेर जे अंदर अल्लाह के छा थो अर्ज करे। चओ सुभान अल्लाह। है मौला तू भी हुजी, मोहम्मद भी हुजे, असी पोए पे निधन काथी निकलऊं। मौला तू बेहुजे, मोहम्मद बेहुजे, असी पोए बिन धन का थीन करऊं। बकरे महुजन के दे बेहुजाऊं, बकरे महुजन के दे बेहुजाऊं। इहा गाल की ठही सगंदी, ओ बाझ भरिया रब बानन ते, ओ बाझ भरिया रब बानन ते, तुझ का बड़की ठही सगंदी, ओ करीम असां जी हिया चमड़ी, ओ करीम असां जी हिया चमड़ी। क़यामत वारो ॾींहुं हूंदो, अल्लाह तबारक व तआला मीज़ान खे क़ाइम फरमाईंदो। मीज़ान जे अंदर जॾहिं अल्लाह जे मखलूक जा हिसाब किताब उन्हनि जा अमल तोरिया वेंदा। हिसाब किताब जे दौरान अल्लाह तबारक व तआला जा बानड़ा हूंदा, जेके रब जी बारगाह
अक़दस मां जॾहिं जवाब इनकारी मिलंदो त हिननि खे जहन्नम में विधो वञे। अल्लाह तबारक व तआला जी रहमत जे तरफ़ हू मुतवज्जह थींदा, अल्लाह जी रहमत खे पिया ॾिसंदा त रब करीम असांजे मथां रहम फरमाए, करम फरमाए। अल्लाह तबारक व तआला मलाइकनि खे हुकुम फरमाईंदो, ए मलाइको बिहो त मां इन्हनि खां पुछा कयां त तव्हां मुंहिंजे तरफ़ छो था ॾिसो, छा ॻाल्हि आहे? रब करीम जो उन्हनि सां ॻाल्हायो त छा ॻाल्हि आहे, तव्हां मूंखे पिया था ॾिसो। पोइ हिकिड़ो ॼणो रब खे अर्ज़ कंदो त मौला मां तुंहिंजी रहमत जे तरफ़ ॾिसां थो। सुभान अल्लाह, कहिड़ी रहमत मुंहिंजी? सुभान अल्लाह। ए मुंहिंजा करीम रब, तूं उहो रब आहे न जंहिं पंहिंजे महबूब खे चयो नब्बे इबादी अन्नी अनल गफूर रहीम। सुणा रब करीम तूं पंहिंजे हबीब खे चयो हुयो त सुणा इन्हनि खे ॿुधा त मां बख़्शींदो बि आहियां, मां महिरबानी बि कंदो आहियां। ए मुंहिंजा करीम रब, मां उन रहमत में उम्मीदवार बणियो आहियां। गुनहगार ज़रूर आहियां, सिहाकार आहियां, अमल ही सॼा गुनाहनि जा मां ई कया आहिनि, पर करीम रब तुंहिंजो क़ुरान यादि आयो आहे मूंखे। तू करम फरमान। अल्लाह तबारक व तआला जी रहमत जोश में अची वेंदी, रब करीम उनखे बख़्शे छॾींदो। सुभान अल्लाह। ॿिए खां पुछा कंदो त ॾे हवाल, तूं वञी बि पियो, बीही बि पियो, वञी बि पियो। अर्ज़ कंदो आहे मुंहिंजा मौला मां वञा इन जे करे पियो तकिड़ो तकिड़ो, वरी बीही पियो रहां त मां निमाज़ूं घटि पढ़ियूं, रोज़ा घटि रखिया, उन्हनि जी इहा सज़ा मूंखे मिली या मां जहन्नम में वञा थो। पर चवां पियो त हाणे तुंहिंजो हुकुम थियो, निमाज़ तुंहिंजो हुकुम, रोज़ो तुंहिंजो हुकुम, ख़ैरो ख़ैरात तुंहिंजो हुकुम आहे, उन जो इनकारी थियो आहियां त मां जहन्नम में थो वञा। पर जेकर अॼु इनकार कयां, तुंहिंजो हुकुम थियो आहे त हिनखे जहन्नम में वठी वञो, अॼु बि जेकर इनकार कयां मां नथो वञा, मतां मुंहिंजे लाइ ॿी सज़ा हुजे, तंहिंजे करे पियो तकिड़ो वञा। चए पोइ बीही छो पियो रही? सुभान अल्लाह, चयो न सुभान अल्लाह। चए बीही छो पियो वञी? सुभान अल्लाह। जे सुणा ए मुंहिंजा करीम रब, तुंहिंजे महबूब चयो जेको मुंहिंजे मथां हिकु दफ़ो दुरूद पढ़ंदो आहे न, मां उन जो दुरूद संभाले रखंदो आहियां। सुभान अल्लाह। मोहब्बत में, इश्क में जॾहिं को सलात पढ़ंदो आहे, दुरूद पढ़ंदो आहे, उहो मां संभाले रखंदो आहियां। करीम रब, मां ॾिसां पियो त मुंहिंजो घोट अरबी किथे आहे, मां त उन सां बि त इश्क कयो हुयो न, मां पंहिंजे हबीब सां बि त मोहब्बत कई हुई न, उहो मुंहिंजो हबीब किथे आहे? ईअं ई ॻाल्हाईंदा त ख़ुदा जो हबीब ज़ाहिर थी पवंदो। चओ सुभान अल्लाह। हबीब पंहिंजो ख़ुदा ॾिनो आहे, हबीब पंहिंजो ख़ुदा ॾिनो आहे, ख़ुदा छॾा रंग लाइ, ख़ुदा खां छा घुरां ॿियो, ख़ुदा खां छा घुरां ॿियो। हबीब पंहिंजो ख़ुदा ॾिनो आहे, हबीब पंहिंजो ख़ुदा ॾिनो आहे, ख़ुदा छॾा रंग लाइ, ख़ुदा खां छा घुरां ॿियो, ख़ुदा खां छा घुरां ॿियो। अल्लाह जो महबूब करीम मलाइकनि खे फरमाईंदो, ए मलाइको हिन खे काॾे वठी था वञो? उहो अर्ज़ कंदा, सुणा महबूब करीम रब जो हुकुम थियो आहे, हिन जा अमल तोरिया वञनि। जॾहिं असां अमल तोरियासीं त हिन जूं नेकियूं तोरियूं हुयूं, गुनाह घणा हुया। रब करीम हिन खां सवाल कयो त ही गुनाह तूं कया आहिनि? हिन इक़रार कयो आहे, हा मुंहिंजा मौला ही गुनाह सभु मां कया आहिनि। रब जो हुकुम थियो आहे हिन खे जहन्नम में वठी वञो। अल्लाह जे हुकुम जे ताबे हूंदे करे असां हिन खे जहन्नम में वठी वञूं था। जॾहिं अल्लाह जो महबूब उन्हनि खे फरमाईंदो, हाणे वरी ॿीहर अमल तोरियूं था, नेकियूं बि खणी अचो, गुनाह बि खणी अचो, मीज़ान जे मथां बीहंदासीं। जॾहिं रहमत वारे नबी करीम मीज़ान जे मथां आयो वाह,
त पांजी जेब मां एक पर्ची कढी करे नेकिन वारे पासे ॾा रखी आहे। जॾहिं नेकिन वारे पासे ॾा रखी आहे त उन जूं नेकियूं घणियूं थी वयूं, गुन गुनाह घटिजी विया। सुभान अल्लाह, हथ मथे करे जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नेकियूं घणी थी वयूं अथसि। सुभान अल्लाह। पोइ आशिक़ अर्ज़ कयो, सुणा इहो छा हुयो? पाण फरमा जॾहिं मोहब्बत में दुरूद पढ़ियो हुई संभाले रखियो हुयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इश्क इन सोने महबूब सां करणो आहे। सुभान अल्लाह। आखिरी ॻाल्हि अल्लाह वारनि जी, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह व कूनू मअस सादिकीन, सचनि सां गॾु थी वञो। सुभान अल्लाह। हज़रत हबीब अजमी बगदाद शरीफ जो एक वड्डो अल्लाह जो प्यारो बानो आहे। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह जो शागिर्द भी आहे, उन जो मुरीद भी आहे। सुभान अल्लाह। पाण जॾहिं शागिर्द हुयो पर तिजारत कंदो हुयो, वापार कंदो हुयो, पर वापार ॾाढो किनो कंदो हुयो, जंहिंखे असां सिंधी ज़बान जे अंदरि छॾींदा आहियूं त व्याज खोर। हबीब अजमी व्याज हलाईंदो हुयो। जॾहिं व्याजी उन ते नालो पइजी वियो, हिकु ॾींहुं रस्ते मां जो अचे पियो, ॿारनि ॾिठो त हबीब अजमी अचे त पियो। हज़रत शेख फरीदुद्दीन अतार इन ॻाल्हि खे तज़किरतुल औलिया में आंदो आहे, ऐं हज़रत दादा गंज बख्श अली हजवेरी रहमतुल्लाह अलैह कशफुल मौजूब में भी इन ॻाल्हि खे आंदो आहे। सुभान अल्लाह। जॾहिं हबीब अजमी रस्ते मां अचे पियो, ॿारनि जो ॾिठो त हिक ॿिए खे चवण लॻा, यार साइड कयो, हबीब व्याजी थो अचेव, मतां इन जी का नहूसत असांखे लॻी पई त असां बि इन जहिड़ा थी वञूं। हबीब अजमीअ जा इहे लफ़्ज़ ॿुधा अखियुनि मां नीर वही पियसि। तौबा तौबा नौज़ बिल्लाह तौबा। अखियुनि मां पाणी वही पियसि। सिधो पंहिंजे मुर्शिद जी दरबार ते आयो, अची अर्ज़ के क़िबला साईं, गुनहगार त आहियां, पर अॼु हेड़ा लफ़्ज़ ॿुधा आहिनि, ॾाढो ॾुख थी पियो आहे। हज़रत ख्वाजा हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमायसि त पोइ अञा बि तौबह नथो करी। सुभान अल्लाह। हज़रत हबीब अजमी रहमतुल्लाह अलैह उन ई वक़्तु दिलि में इक़रार कयो त अॼु खां वठी अहिड़ो बुरो अमल नाहे करणो, बुरो कमु नाहे करणो जंहिंसां रब नाराज़ थी पवे। इन दिल में उन जो चवण ऐं ॿाहिरि निकितो रोईंदो रोईंदो। जॾहिं साॻई ॿारनि वटि पहुतो त ॿार हिक ॿिए खे चवनि था, परे थी वञो, परे थी वञो, अल्लाह जो कामिल वली थो अचेव, अल्लाह जो प्यारो थो अचेव। ऐं चवनि पिया त मतां बि असांजी मिट्टी पेर। सुभान अल्लाह। हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम इनखे नूह इन करे चवंदा त घणो रोईंदो हुयो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। महबूब छा फरमाए त रोईंदा कयो। पोइ अर्ज़ कयो, सुणा महबूब ॾाढा पक्का थी विया, पत्थर दिलि थी विया आहिनि, रोईंदासीं कीअं, असां ॾाढा सख़्तु थी विया आहियूं। पोइ मुंहिंजे महबूब करीम फरमाए, जेकर रोइण नथो अचेव त रोइण जहिड़ो मुंहुं त रखंदो कर, रब राज़ी थी पवंदो। सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला बहानो ॻोल्हींदो आहे त मुंहिंजो बानो कहिड़े बि बहाने सां हेॾे अचे, छो त मां रब आहियांसि। अल्लाह तबारक व तआला असांखे पंहिंजी कलाम मजीद फुरकान हमीद जी सम्झ अता। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दुरूद पाक जो नज़र सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलाम, मदीने वारे साईं जा गुलाम अर्ज़ कंदा, सुना महबूब छा रब इं बि राज़ी थींदो आहे? छा बानो जॾहिं रोइण न अचे त रोइण जहिड़ो मुंहुं रखंदो आहे त उहो रुठल रब राज़ी थी पवंदो आहे? अल्लाह तबारक व तआला जे हबीब फरमायो त हा, रब जी रहमत
त बहानो ॻोल्हींदी आहे सिर्फ़ बानो उन जे दर ते ईंदो आहे रब राज़ी थी पवंदो आहे रब करीम पंहिंजे कलाम मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमायो त कूनू मअस-सादिकीन सच्चन सां गॾु थी वेंदा कयो हे मुंहिंजा करीम रब सच्चा केर आहिनि अल्लाह तबारक व तआला पंहिंजे उन कलाम मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमायो उलाइकल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वशुहदा वस्सालिहीन सच्चा बाना उहे मुजाहिल देखो पेरो पेरो मकाम नबियन वारो वा नबी भी मुजा सच्चा हिन यो मकाम सिद्दीकन जो वा जेके हमेशा सच गलाइन वारा हिन टे नंबर ते रब करीम ऐलान फरमायो सच्चा बाना मुजा उहे आहिन जेके शहीद आहिन ऐं चौथे नंबर ते सालियन बानन जी गाल कईया जेके रात जे टेम वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा रात जे टेम चोरी चोरी पंहिंजे रब खे याद कंदा आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह एक आरिफ पंहिंजे मुरीद के फरमायो सुभान अल्लाह त सही मूंखे नसीहत कयो का बि नसीहत कयो पोइ आरिफ फरमाए त हाणे ॿी नसीहत न सिर्फ़ ॿ ॻाल्हियूं यादि कजां हराम खाईंदो कर चोरी कंदो कर सुभान अल्लाह हराम खाईंदो कर चोरी कंदो कर हैरान थी वियो साईं त सॼी उमिरि मौलवी लॉकडाउन ते असांखे चए थो हराम खां परे थियो हे अल्लाह वारो थी करे चए थो हराम खा मौलवी लॉकडाउन ते रड़ियूं करे सॼे ॻोठ खे ॿुधाए त चोरी न कजो चोर जी सज़ा बाह कटण हूंदी आहे इन खां बचजो पर हे अल्लाह जो प्यारो चवे थो त चोरी कयो ॻाल्हि सम्झ में कोन आयसि वरी ॿिए वलीअ ॾे वियो ऐं चई त साईं मां पंहिंजे मुर्शिद ॾे वयसि मुंहिंजे पीर मूंखे अॼु अहिड़ी नसीहत कई आहे उन फरमाया त तुंहिंजे मुर्शिद हक़ चयो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह तुंहिंजे पीर तोखे हक़ चयो आहे त साईं कीअं पाण फरमाया त कावड़ हराम आहे कंहिंजे मथां न कंदो कर या खाई छॾींदो कर सुभान अल्लाह हथ मथे कर जो सुभान अल्लाह बेशक कावड़ हराम आ इनखे खाई छॾींदो कर पंहिंजे ज़बान सां हथ खां ॿिए मुसलमान खे तकलीफ़ न ॾींदो कर ऐं माफ़ करे छॾींदो कर छो त माफ़ करण पैगंबरनि जी सुन्नत आहे मुंहिंजे महबूब फरमायो जेकर तूं माफ़ करी थो पंहिंजे मुसलमान भाउ खे इन में जेकर तुंहिंजी इज्जत में का कमी अची वञे क़यामत वारे ॾींहुं आमिना जे लाल खां वठिजा सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं क़िबला ॿी चोरी पाण फरमा त इहा बि सची ॻाल्हि तोखे चई अथई साईं चोरी कीअं कयां रात जो उथी करे सॼी मखलूक सुती पई हुजे न तूं वरी सिर पंहिंजो सजदे में रखंदो कर सुभान अल्लाह पंहिंजो सिर सजदे में रखंदो कर सुभान अल्लाह सजदे में रखी करे पंहिंजे रब खे यादि कंदो कर हिकु रब हुजे ॿियो तूं हूंदे जॾहिं ॿिन्हिनि जी मुलाक़ात थी पवंदी न उहो रब राज़ी थी पवंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये सब गालियों असांखे ख़बर पइजी चुकी आहे पर हाणे अमल करण जी ज़रूरत आहे सब अहले इल्म मोहब्बत वारा वेठा आहियो हर महीने यारियूं भी कयूं था मिलाद भी कयूं था हाँ खैरातूं भी कयूं था पर 5 वक्त नमाज आ असां उहा भी कोन था पढ़ूं जंहिं शइ जो पुछाणो थियण वारो आहे असां खां क़यामत वारे ॾींहुं त अब नमाज पढ़ी है छा उते चवंदासीं त असां 100 देग लाथी हुयमि रब करीम तोखे उते ये चई विझे त इस्लाम जा फर्ज त कोन हुया 100 देग लाहिण आहे छा बाबा ते जेके मुंहिंजा हुक्म हुया उन्हनि खे छॾे करे तूं 100 देग लाहीं थो हिकिड़ो शख़्स हेॾा फर्ज़ निमाज़ पई थिए ऐं चवे त मां नफ़िल पढ़ी पंहिंजे रब खे राज़ी थो कयां इहो नफ़िल इन जो कम जो आहे
फर्द के छड़े जेकी फर्द इबादत वा सब खां अगते आहे उन जो आला दर्जो आहे। ओ सुना जेड़ी सूरत सुनी ते एड़ी सीरत ब सुनी कर। सुभान अल्लाह। जेड़ी सूरत तुजी सुनी या एड़ी सीरत ब सुनी कर। या सीरत सुनी तडह थिंदी जदा अल्लाह जे दर ते इंदे, जदा रब जे दर ते इंदे। बी गाल बुधाए छजाई तवा भागन वारा आयो, नसीबन वारा आयो। सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला जन बाने खां राज़ी थींदो वा न, सुभान अल्लाह। इहा गाल तो बुधाए सोने दस्तगीर जी। सुभान अल्लाह। अब दस्तगीर के मञो था न। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान। बगदाद वारा गौसे आज़म पीर जिलानी, दुनिया वरा तो खे चवन महबूब सुबहानी। च च च बगदाद वारा गौसे आज़म पीर जिलानी, दुनिया वरा तो खे चवन महबूब सुबहानी। हाँ तुझा मुरीद था रहल तुझी पनाह में, पंजतन जी छाव में। हाँ तुझा मुरीद था रहल तुझी पनाह में, पंजतन जी छाव में, पंजतन जी छाव में। हाँ तुझो लक़ब आहे गौसे जिलानी, दुनिया वरा तो के चवन महबूब सुबहानी। सुने दस्तगीर फरमायो त बाने सा रब जॾहिं राज़ी थी पवंदो आहे न त हिकिड़ी निशानी उनखे ॾेखारींदो आहे। हर बाने खे, हर बाने खे, भली अल्लाह जो वली हुजे चाहे न हुजे, पर निशानी ॾेखारींदो आहे। सुहिणा दस्तगीर कहिड़ी निशानी आहे? अल्लाह तबारक व तआला जे प्यारे वलीअ फरमायो त रब करीम उनखे पंहिंजो सजदो नसीब फरमाईंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह व कूनू मअस्सादिकीन। ए सोना ये दस अल्लाह वारन खां मिलन था, पर जॾहिं अल्लाह वारन जे दर ते ईंदे, अल्लाह जे दर ते ईंदे, जॾहिं इन्हनि दरनि ते वेहंदे, इंशाअल्लाह ताला तुंहिंजी हीअ दुनिया बि उजूरो थी पवंदी, रोशन थी पवंदी, तुंहिंजी क़ब्र बि रोशन थी पवंदी, महशर बि तुंहिंजो रोशन थी पवंदो। अल्लाह तबारक व तआला मुंहिंजो चवणु अव्हां जो ॿुधणु पंहिंजी बारगाह इलाही में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए।